असुर ध्वज निर्भय खारी मार असुर ध्वज रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय सिया राम। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में। चओ राम। बस इस शुरू में चवाराईंदुमि, विच में न। विच में त तॾहिं चइबो आहे जॾहिं वक्ता भुलिजी वेंदो आहे या ॾिसंदो आहे कुझु ग़लति चई वरितो। मतिलबु सभु ईअं न कंदा आहिनि, पर ईअं बि थींदो आहे त जो उत्तर न अचे त बि चओ राम ई चवाराईंदा। हा, इहो बि थींदो आहे। त इन करे पहिरीं मूंखे लॻंदो हो कि असां नथा चऊं विच विच में, त शायदि असां में कमी आहे ऐं इन जो कोई ॾाढो वॾो महात्म आहे। पोइ जीअं तव्हां चयव न, खोज करण सां ख़बर पई कि इन जो उद्देश्य छा आहे। शुरूअ में त मुरारी बापू चवंदो आहे, सुठो लॻंदो आहे, जय सिया राम, सुठो लॻंदो आहे। हो भली रहियो आहे, प्यार से बोलो धन गुरु नानक। भली ॿ टे पहिरीं गारियूं ॾेई वठ, पोइ बसि मथां चओ प्यार से बोलो धन गुरु नानक। ऐं सिंधियाणियूं आहिनि न,
एतिरे में ई ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। कुझु बि चई करे बस प्यार से बोलो त ख़ुशि थी वेंदियूं, माफ़ करे छॾींदियूं वक़्ता खे। त ईअं ई अनायासी ईअं इच्छा थी, तॾहिं मां चवारायो जय सिया राम। सुठो अखर आहे। वरी हिकु दफ़ो गॾु थिया आहियूं श्री रामचरित मानस जे हिन सत्संग में। उन राम कथा जो हिकु क्रम हली रहियो आहे। असां ॿुधोसीं कि भगवान श्री राम ऐं लक्ष्मण ऋषि विश्वामित्र सां गॾु आया। तारका खे मारियो भगवान राम। तंहिंखां पोइ ऋषि विश्वामित्र जे यज्ञ जी रक्षा कई। उन में सुबाहुअ खे मारियो ऐं मारीच खे बिना नोक जो बाण हणी करे लंका समुंड पार लंका ताईं पहुचायो। उते ही चौपायूं आयूं आहिनि कि सभई मुनि सुखी थिया, कंटक दूर थी वियो ऐं यज्ञ निर्विघ्न पूरो थियो। यज्ञ निर्विघ्न पूरो थियो त अॼु देवताउनि खे उन्हनि जो भोजन पहुतो। त देवताउनि बि उस्तति कई भगवान जी। चङे टाइम खां पोइ ईअं थियो आहे कि कोई हवन पूरो थियो ऐं आहुतीअ जे माध्यम सां देवताउनि ताईं उन्हनि जो भोजन पहुतो। माना धर्म थोड़ो पुष्ट थियो, धर्म खे थोड़ो भोजन मिलियो, थोड़ो धर्म थी वियो। उते ही आयो आहे मार असुर ध्वज निर्भयकारी। असुरन राक्षसन खे मारे करे भगवान ब्राह्मणन खे निर्भय करे छॾियो। उन्हनि ऋषियुनि खे स्तुति करे ही देव मुनि झारी। उहे उस्तति था कनि देव, उन्हनि सारे झारी माना सारे सभु मिली करे। पोइ भगवान श्री राम कुझु ॾींहं उते रहियो ऋषिअ सां गॾु। विश्वामित्र राजा दशरथ खां राम ऐं लक्ष्मण खे वठी आयो हो त 10 ॾींहंनि लाइ वठी आयो हो कि 10 ॾींहं खन लॻंदा मुंहिंजे कम में। यज्ञ पूरो थियो, राक्षस मरी विया, उन्हनि जी सेना मरी वई। उन खां पोइ बि भगवान राम ऐं लक्ष्मण उन आश्रम में रहिया। मतां कोई वरी जागे असुर दुष्ट ऐं ॿियो कारण विश्वामित्र खे हू हाणे गुरु मञी रहिया हुआ। विश्वामित्र उन्हनि जो अस्त्र गुरु शस्त्र गुरु हो, जंहिं शस्त्र ॾिना। त उन जी जॾहिं हाणे जीअं आज्ञा थिए तीअं करिणो आहे, इहो राम ऐं लक्ष्मण सोचियो कि जीअं हाणे आज्ञा कनि। त उन आश्रम में रहनि पिया, जितां जो वातावरण ॾाढो पवित्र हो, आनंदमयी हो। उते रही करे छा पिया कनि, दिनचर्या ईअं हुई, कॾहिं राम सवेल उथी वञे, कॾहिं देर सां उथंदो हो विश्वामित्र खां। त विश्वामित्र अची करे राम खे उस्तति करे जगाईंदो हो, हे नरश्रेष्ठ, हे पुरुष सिंह, माना नरन में शींह जे समान बल वाला राम उथ। इहो वाल्मीकि रामायण में लिखियल आहे इहो सभु। त उते तंहिं पुन कछुक दिवस रघुराया, रहे कीन विप्रन परदाया। तुलसीदास चए थो इहा राम उन्हनि ब्राह्मणनि ऋषिन मुनिन ते दया कई उते रही करे। ॿियो छा पिया कनि, उते विश्वामित्र राम लक्ष्मण खे पुराण शास्त्र ऐं कथाऊं ॿुधाईंदो हो। कथा मोरारी बापू चवंदो आहे, मां मोरारी बापू जी कथा में ॿुधो, उन वरी कंहिं हुन शंकराचार्य जो ॿुधाई कि शंकराचार्य चयो आहे ही संसार हिकु कड़वो फल आहे, ही जगत कड़ो फल आहे, कौड़ो मिठो फल कान्हे ही जगत। पर उन में 2 शयूं मिठियूं आहिनि, हिकु संत जो संग, संत जो संग, ऐं ॿियो संत जे मुख मां निकतल वाक्य वचन।
त राम ऐं लक्ष्मण खे संग बि मिलियो विश्वामित्र जो, ऐं उन्हनि जे मुख मां कथा ॿुधण जो अवसर मिली रहियो आहे। यद्यपि प्रभु जाना, हालांकि राम खे सभु ख़बर आहे, पर तॾहिं बि छो थो ॿुधाए विश्वामित्र, भगत हेतु बहु कथा पुराना कहे विप्र, यद्यपि प्रभु जाना। भक्ति प्रथम भगति संतन कर संगा, या पहिरीं भक्ति श्रवण हिकु भक्ति आहे, कथा श्रवण करण, ऐं कथा ॿुधाइण भी भक्ति आहे। त ऋषि विश्वामित्र राम खे कथाऊं तो ॿुधाए, इन लाइ न कि राम खे थोड़ो ज्ञान ॾियां, इन लाइ न, बस भक्तिअ जे लाइ, कि इहा बि हिकु भक्ति आहे ऐं भॻवान मुंहिंजे साम्हूं वेठो आहे त मां इहा भक्ति करे वठां, राम खे राम जूं ई कथाऊं ॿुधायां जेके हुन ॿिए अवतार वठी करे कयूं आहिनि। त ऋषि विश्वामित्र जे आश्रम में राम ऐं लक्ष्मण रहिया पिया हुआ, उते कथाऊं पियूं हलनि। पोइ तब मुनि सादर कहा बुझाई, चरित एक प्रभु देखिए जाई। कुछ ॾींहं थिया, विश्वामित्र राम खे चएसि थो, हिकु तव्हांखे कौतुक ॾेखारणो आहे, चरित्र ॾिसणु चाहींदा? मूंसां गॾु ई आयो तव्हां, मूंखे निमंत्रण आयो आहे राजा जनक जो। उन हिकु यज्ञ कयो आहे, पर उन यज्ञ जो नालो आहे धनुष यज्ञ। एतिरो ई बस ॿुधायो विश्वामित्र, धनुष यज्ञ आहे, तव्हां मूंसां गॾु आयो, निमंत्रण मूंखे आहे, त तव्हां बि मूंसां गॾु हलो उन यज्ञ में। राम लक्ष्मण तैयार थिया, हर्ष चले मुनि बर के साथा, धनुष यज्ञ सुन रघुकुल नाथा, हर्ष चले मुनि बर के साथा। विश्वामित्र उन्हनि खे चए थो, राजा जनक आहे, उन वटि धनुष आहे भगवान शिव जो, इहो धनुष हो। पोइ देवताउनि राजा जनक जे पीढ़ीअ में कंहिं राजा खे ॾिनो हो उहो धनुष, उहो जनकपुर में आहे, मिथिला में। राजा जनक उन जी पूजा कंदो आहे, उनखे कोई खणी न सघंदो आहे, उहो पवित्र शिव धनुष आहे, कोई प्रत्यंचा भी न चढ़ाए सघंदो आहे। उन जो बि दर्शन कंदासीं, राजा जो निमंत्रण भी आहे। हाणे त इहो न सोचबो आहे कि निमंत्रण विश्वामित्र खे आहे, मूंखे थोड़े ई आहे। गुरुअ सां गॾु आहियूं, निमंत्रण गुरुअ खे आहे त असां गुरुअ सां गॾु आहियूं, असां सभिनि खे निमंत्रण आहे। राम लक्ष्मण ईअं ई सोचो, हिननि खे निमंत्रण आहे असांजे गुरुअ खे, असां हिन सां गॾु हलंदासीं, ऐं कोई चई न सघंदो कि तव्हांखे त निमंत्रण कोन ॾिनो हो, असां गुरुअ सां गॾु आया आहियूं। त उते संकोच न कबो आहे, संत सां गॾु वञिबो आहे त पोइ इहो न सोचबो आहे कि हे किथे वठी आयो आहे, हिते त मुंहिंजी हूअ रहंदी आहे प्रीति द्वंदी, उते पोइ न सोचबो आहे। त राम लक्ष्मण गुरुअ सां गॾु हलिया, हलंदा था अचनि। पोइ रस्ते ते, हाणे लंबो रस्तो हो, पंध ई पंध हलिया आहिनि इहे, रस्ते ते विश्राम कंदा, घुमंदा, चर्चा कंदा। हे फालतू त ॻाल्हियूं कंदा कोन हूंदा, कुझु आध्यात्मिक ॻाल्हियूं ई थींदियूं हूंदियूं, फालतू ॻाल्हियूं त संसारी माण्हू कंदो आहे यात्रा में बि। त किथे विश्राम कंदा, किथे हलंदा, किथे ॻाल्हियूं कंदा, हलंदा पिया अचनि। ऐं हिकु आश्रम नज़र आयनि, सुनसान आश्रम हो, त आश्रम पर उजड़ थी चुको हो वो आश्रम। आश्रम एक दीख मग माही, खग मृग जीव जंतु तह नाही।
सिया राम जय जय राम राम सिया राम आश्रम एक दीख मग माही खग मृग जीव जंतु तह नाही राम सिया राम जय जय राम राम आश्रम हो रस्ते ते मार्ग में मग माही पर उज्जड़ हो खग मृग जीव जंतु तह नाही। न तो आश्रम तो वो जंहिंमें वृक्ष भी हरा भरा हुजन, जीव भी हुजन, जंतु भी हुजन, पक्षी भी हुजन। पर ही कहिड़ो आश्रम आ? लगे तो आहे आश्रम पुराणो पर उजड़ थी चुको आ। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे कोई आश्रम उजड़ थी वञे। पहिरीं रहियो हुजे महान, उन जो गौरव रहियो हुजे। इहो आश्रम हो गौतम ऋषिअ जो, महान गौतम ऋषि। अॼु उजड़ आहे, कोई वञे भी नथो होॾां, बियाबान जंगल में। आश्रम खे बचाइण खपे। ऐं इहा जिम्मेदारी केवल हिकु ॼणे जी कान्हे, आश्रम जे महंत जी जिम्मेदारी आहे। आश्रम अगर महंत गृहस्थी आहे तो उन जे परिवार जी जिम्मेदारी आहे, संगत जी जिम्मेदारी आहे, समाज जी जिम्मेदारी आहे, नगर वासियुनि जी जिम्मेदारी आहे ऐं राजा शासक जी जिम्मेदारी आहे। असांजे मध्य प्रदेश जी सरकार हिकु ॾाढो सुठो निर्णय खयो अथई कि जेतिरा बि पुजारी आहिनि, मंदर जेके जेके मंदर आहिनि, उन मंदर में को न को पुजारी हूंदो आहे, उनखे हर महीने 5,000 गवर्नमेंट ॾींदी। मध्य प्रदेश सरकार, उन सरकार खे साधुवाद। असांखे कोन मिलंदा 5,000। मां तव्हां चओ मां इन करे पियो थो तारीफ़ कयां, असां पुजारी कोन आहियूं। पहिरीं त इहो सम्झी वठो, पुजारी जंहिंजो जेको हलंदो ई इन ते आहे, भॻवान जी पूजा कंदो आहे, मंदर जी साफ़ सफ़ाई आरती कंदो आहे, उनखे सरकार ॾींदी। पुजारीअ खे मिलंदो त मंदर जो भॻवान चमकंदो। इहा इन लाइ मां प्रसन्नता पियो थो ज़ाहिर कयां। त आश्रम बचण खपनि, पर घटि पिया था थियनि। ॾाढा आश्रम ईअं सुनसान पिया अथव नॉन सिंधियुनि संतनि जा। देश में सिंधियुनि में आश्रम घटि आहिनि, दरबारूं वधीक आहिनि, टिकाणा उहे नष्ट पिया था थियनि, खंडर पिया था थियनि। ऐं अलाए छा थियो उन्हनि खे ॿावनि खे कि उन दरबारुनि जी जॻह ते दुकान ठही विया, कॉम्प्लेक्स ठही विया। ऐं के आश्रम आहिनि दुकान न ठहिया, बसि पर मिड़ई घसीटजनि पिया था। गुरु ग्रंथ साहिब रखियल आहे, न सफ़ाई, न सम्झ, न वीचारनि जो शुद्धीकरण, न पॉजिटिव माहौल। त मूंखे अफ़सोस थींदो आहे। पर जेके जिम्मेदार आहिनि उन्हनि खे अफ़सोस कोन थींदो आहे। जेके सुठे आश्रम खे ख़राब करण जे पुठियां एॾी महिनत कंदा आहिनि, उन्हनि खे अॼु ताईं अफ़सोस कोन थियो आहे। कंहिं अॼु ताईं जिम्मेदारी न खई आहे कि असांजे करे आश्रम ख़राब थी वियो। सुठो थियो त चवंदा असांजे करे सुठो थियो, ख़राब थियो त माण्हुनि में श्रद्धा ई कान्हे, बसि साइड थी हलंदा थींदा, गैर ज़िम्मेदार। मां 52 खे थो चवां, 52 खे बि जिन केवल पैसा ई वरिता, पैसा मिलण बंदि थी विया त माण्हुनि में श्रद्धा कान रही, इहो चवणु शुरू कयनि ऐं आश्रम ॾे ध्यानु ई न। भागवत पुराण में गो करण ईंदो आहे न,
आत्मदेव ब्राह्मण सुठो ब्राह्मण हो, उनजो पुटु गौकरण ऐं ॿियो धुंधकारी जे करे उन ब्राह्मण जो बि सभु नष्ट थी वियो। तेसिताईं सुठो पियो हले जेसिताईं गौकरण हो उन घर में। गौकरण परेशान थी करे निकिरी वियो, तीर्थन ते निकिरी वियो। उहो जीअं ई निकितो पोइ आत्मदेव ब्राह्मण बि निकिरी वियो। पोइ सभु उजड़ थी वियो, छो त मां ऐं पुटु वञी बचा, धुंधली ऐं धुंधकारी, त उन्हनि सॼो नष्ट करे छॾियो। पर ग़लती कान मञनि पंहिंजी। विच में हलियो न मां बेटे की सरकार, इहो राजनीतिक को हलियो हो। संत निकिरी वञे, भगत निकिरी वञे त बचो छा आश्रम में? त आश्रम खे बचाइण जी जिम्मेदारी तव्हांजी बि आहे। किथे ॾिसो दरबार आहे, वञी सफ़ाई करे अचो। पासे में मंदर हुजेव कोई, उते वञी ॾिसो। शिव खे जल खीर ऐं गुल चाढ़ण वारा त ॾाढा आहिनि, सफ़ाई करण वारा कान्हनि कि कोई हिकु ॼणो सफ़ाई बि त करे अचे। शिव उन ते प्रसन्न थींदो जेको सफ़ाई करे हली ईंदो। इहो नियम अथव। शिव खे अगरि असां 5 शयूं चाढ़ींदा आहियूं न, पंचगव्य, त पोइ वरी साफ़ बि असांखे करिणो आहे। जंहिं पूॼा कई न, आख़िरीअ में जल सां, गंगा जल सां पूरी तरह साफ़ करे उघे कपिड़े सां, ऐं पोइ वरी मथां हिकु सुकल कपिड़ो बि पाए, इहो बि आहे। वापसि ओड़ो ई करे वञे शिवलिंग खे। इहो अथव विधान। सिंधियुनि खे लॻंदो आहे कि मां सूमर ॾींहुं थोरो चाढ़े हली अचां, मुंहिंजा कम थी वेंदा। कुझु कोन थींदो कम बम। हा, हू थी वेंदो, धंधे में बरकत पइजी वेंदी। त चवंदा उहो ई त खपे। ही सिंधी आहिनि। आश्रम खे बचाइण लाइ कुझु त कयो। सिंधियूं माताऊं, दरबारूं, आश्रम, मंदर, इन्हनि खे केवल कामना जो साधन न ठाहियो कि इच्छा पूरी थींदी आहे उनजो भले कुझु बि थिए। आश्रम जो कुझु बि थिए, भगवान जो कुझु बि थिए, मुंहिंजी इच्छा पूरी थियणु खपे, मनोकामना। त हिकु उजड़ आश्रम तो अचे। आश्रम त विश्वामित्र जो बि हो, यज्ञ उते बि हो। हाणे वरी आश्रम ॿियो थो अचे, यज्ञ बि ॿियो थो नज़र अचे, जंहिंजो दर्शन कंदासीं। इहो जेको आश्रम हो, जंहिंमें सुनसान हो, पत्ता बत्ता फैलियल। राम पुछे तो ही कंहिंजो आश्रम आहे? हिते बीहो 2 मिंट। पूछा मुनि शिला प्रभु देखी। भगवान राम हिकु पत्थर जी शिला ॾिठई। पुछी शिला कंहिंजी आहे? पत्थर जी। पत्थर जी मूर्ति केरु आहे? ऋषि विश्वामित्र ॻाल्हि ॿुधाईंसि। सकल कथा मुनि कहा विशेषी। बस तुलसीदास एतिरो ई लिखियो, पोइ थोरो लिखियईं। पर जेका असली कथा आहे वाल्मीकि उहा विस्तार सां लिखी आहे अहिल्या जी। अहिल्या ॾाढी सुंदर स्त्री हुई, ऋषि पत्नी हुई, पर इनखे पैदा ब्रह्मा कयो हो। ऋषि पत्नी अहिल्या, पर ब्रह्मा उनजो रचना कई हुई। इंद्र खे उहा ॾाढी वणंदी हुई। देवताउनि जो राजा इंद्र, स्वर्ग जो राजा, उनजी नज़र इन ते अहिल्या ते हुई। पोइ हिकु ॾींहुं छा कयो इंद्र, अहिल्या जो प्रेम पाइण जे लाइ हिकु योजना ठाही। चंद्रमा खे ऐं मुर्गे खे गॾु खणी करे हुन योजना ठाही कि मुर्गो बांग ॾींदो हो त ऋषि उथंदो हो, भई प्रभात थी वई। मुर्गे खे चई तूं 2 बजे बांग ॾिजां, राति जो 2 बजे। उन बांग ॾिनी 2 बजे। गौतम ऋषिअ खे लॻो एॾो जल्दी सुबुह कीअं थी वियो अॼु, सुस्ती बि थिए थी, मुंहिंजो जेको रूटीन आहे लॻे थो निंड पूरी कोन थी। पर ठीकु आहे, मुर्गे बांग ॾिनी आहे त सुबुह थी वियो आहे। माना
ऋषि उथियो 2 बजे नदीअ जे तरफ़। इंद्र उन गौतम ऋषिअ जो रूप धारण करे अची वियो अहिल्या वटि ऐं अची करे उन सां समागम कयईं। वाल्मीकि लिखे थो रामायण में कि पहिरीं त अहिल्या न सुञातो, पर पोइ सुञाणे बि वरितईं कि देवराज इंद्र आहे। सुञाणण खां पोइ बि अहिल्या विरोध कोन कयो, एक्सेप्ट कयईं ऐं पोइ वरी चयईंसि हाणे जल्दी वञ। त वञे पियो इंद्र त अञा पंहिंजो वेश उहो ई रखियो हुअईं गौतम वारो। त होॾां गौतम ऋषि वापसि अचण लॻो। उते वञी ख़बर पयसि कि अञा टाइम कोन थियो आहे। चंद्रमा बि मतलब उन स्थितीअ ते पहुची वियो जिते लॻे कि भाई प्रभात थी वई आहे, इहो मूंसां धोखो थियो आहे। उहो आयो, उन इंद्र खे ॾिठई, क्रोध में भरिजी वियो, इंद्र खे सराप ॾिनई। हाणे जेको सराप ॾिनई उहो ॿुधाइण जहिड़ो त न आहे। 100 भग सॼे शरीर में, पर इहो ॿुधाइण जहिड़ो आहे कि पोइ सूर्य भगवान जी कृपा सां इंद्र जो उहो सराप परिवर्तित थी वियो। सॼे शरीर में 100 अखियूं थी वयूं, 100 अखियूं इंद्र जे शरीर में। उन ऋषिअ चंद्रमा खे बि सराप ॾिनो कि तूं पियो घटिजंदे वधिजंदे ऐं धॿो तुंहिंजे सदाईं दाग रहंदो तुंहिंजे में। मुर्गे खे सराप ॾिनई कि अॼु खां वठी तुंहिंजी बांग जी गारंटी ख़तम थी वेंदी। हाणे तुंहिंजी बांग सां तय कोन थींदो कि सुबुह थियो आहे। तुंहिंजी बांग केॾी महिल बि कुकड़ू कू केॾी महिल बि थी वेंदी। हाणे तुंहिंजो कोई भरोसो न कंदो कोई बि। तूं हाणे एग्ज़िट टाइम ते बांग कोन ॾींदे। ये चवणी भी है ना, मुर्गा बांग नहीं देगा तो क्या सुबह नहीं होगी क्या? ये आहे न। अरे मुर्गो बांग, एक माई वटि मुर्गो हो एक गांव में, तो रोज सुबह थींदो हो मुर्गो बांग ॾींदो हो। सब उथंदा हुआ, भाई सुबह थी वई। तो माई ॾाढो अखड़ सां ॻाल्हाईंदी हुई कि खबरदार मुंहिंजो मुर्गो बांग ॾींदो आहे तॾहिं सुबह थींदो आहे, त इन करे मूंसां थोरो इज़त सां ॻाल्हाइजो। मां अगरि हली वई मांव न ॿिए शहर में त पोइ सुबह थींदव ई कोन कॾहिं। माण्हू समझदार के चवंदा हुआ चरी आहे सफ़ा। हाणे समझदार माण्हू चरीअ सां उलझंदो कोन अथव, छो त उलझंदो न त टियों माण्हू वरी चवंदो 2 चरिया विढ़नि पिया था। हिकु दफ़ो हाथी ऐं गॾह जी बहस थी वई। गॾो चए आसमान जो रंग पीलो आहे, हाथी चए भाई नीरो आहे। बहस वधे वञंदी। शेर वटि आया फ़ैसिलो कराइण। शेर चई हाथीअ खे 10 कोड़ा हणोसि। त हाथीअ चई छो मां ग़लति आहियां छा? शींहं चई हू त छॾ, आसमान खे त छॾ, नीरो आहे या पीलो आहे छॾ। मां तो चवां तो हिन गॾह सां बहस छो कई? तूं त समझदार आहीं, तूं गॾह सां बहस कई अथई, तूं सजा जो अधिकारी आहीं। त मूर्खनि सां बहस न कबी आहे। चरे सां चरियो थी कर वञण माना सियाणे खे मौक़ो ॾियण कि हे ॿई हिक ई जहिड़ा अथई। त वो माई चए मूं वटि मुर्गो आहे, वो बांग कुकुड़ आहे, वो बांग ॾींदो त सुबह थींदो आहे, रोज़ ईअं थींदो आहे। मां हली वेंदीमांव। पोइ रोइजो पिया, पोइ पिया दुखी थीजो, भई हली वई वीचारी अम्मा, इन जे करे सुबह थींदो हो। इन वटि मुर्गो आहे ॾाढो प्यारो, उहो सुबह कंदो हो। हाणे चङा ॾींहं ईअं हलियो। पोइ आख़िर माण्हुनि चयोसि अम्मा जेॾां खपई वञ, मथो न खा। ॾाढो परेशान कयो अथई। ऐं माई पेती ॿधी ची मां वेंदसि हितां। मुर्गे खे गॾु खणी वई पाण सां, ॿिए गांव में पहुती। राति जो निकिती हुई, ॿिए गांव में पहुती। उते सुबह थियो
मुर्गे बांग ॾिनी, माईअ सम्झई कि हाणे ॾिसो मुंहिंजे मुर्गे हिते बांग ॾिनी आहे त हिते सुबुह थी वियो, ऐं हुते वीचारा अंधेरे में वेठा हूंदा, भली अंधेरे में वेठा हुजनि, भली मुंहिंजे बिना परेशान थियनि। मूड़ माण्हू ईअं सोचींदो आहे, मां कयो मां कयो, मां न हुजां त कुछ बि न थिए। त मुर्गे जो यो ऋषि गौतम वापसि वठी वरितो कि तूं बांग ॾींदे ऐं पोइ सुबुह मञियो वेंदो, इहो ख़तम करे छॾियो गौतम ऋषिअ। पोइ श्राप ॾिनई अहिल्या खे, वॾो श्राप, कि वञी पत्थर जी शिला थी वञ, पत्थर ठही वञ। हाणे सोचो हिकु ॻाल्हि, इंद्र जहिड़ो सुर्ग जो राजा अगर उहो बची करे कंहिं स्त्रीअ सां समागम करे थो, कंहिं पत्नी कंहिं ॿिए जी स्त्रीअ सां, त उहा स्त्री अपराधी थी वञे। इंद्र जहिड़ो, है न, इंद्र वर्तमान समय में ईअं सम्झो को पैसे वारो रईस, ॾाढो पैसे वारो, जंहिंजी हलंदी आहे, जंहिं वटि पैसो आहे, उहो माण्हू बि अगरि कंहिं ॿिए जी पत्नीअ सां समागम करे थो त पत्नी अपराधी थी मञी वञे। त इन जो मतिलबु आहे पैसे वारे सां सावधान रहूं। पर अगरि कंहिं ऋषिअ सां कंहिं स्त्रीअ समागम कयो आहे, जीअं कि असां ॿुधो आहे पाराशर ऐं विश्वामित्र हमरा, इन्हनि ऋषिनि वरी अगरि कंहिं सां कयो आहे त उहा अपराधी कोन थी आहे, बल्कि हिकु सुठी संतान पैदा थी आहे। इहो फ़र्क़ु सम्झिजो। इन ते अञा विश्लेषण थी सघे थो कि जीअं ये विश्वामित्र या ये पराशर ये ऋषि हुआ त इन्हनि पाण खां घटि वारीअ सां प्रेम कयो, ऐं हेॾां इंद्र घटि आहे, हूअ ब्राह्मण पत्नी ऋषि पत्नी आहे, त अगरि पाण सां घटि वारे सां कोई प्रेम कंदी स्त्री त घाटे में वेंदी। इहो बि चई सघूं था हिकु विश्लेषण कि पाण पंहिंजो रुतबो बरक़रार रखे स्त्री, पंहिंजो हू बरक़रार नैतिकता ऐं पंहिंजो मूल्य वधाए। प्रेम अगरि करणो बि आहे, हू नथो चवां मां, वासना नथो चवां, प्रेम मित्रता त घटि में घटि असां खां ऊंचो त हुजे, भलो त थिए, कल्याण त थिए, समझदार त थिए। त अहिल्या जहिड़ी अपराधी थी वई इंद्र जहिड़े सां समागम करण जे करे। इंद्र हली वियो, मुर्गो बि हली वियो, चंद्रमा बि हली वियो, अहिल्या उते रहिजी वई पत्थर जे रूप में। पोइ रोए पई, माफ़ी पई घुरे त गौतम ऋषि चयईंसि जॾहिं राम ईंदई न, उहो तोखे मुक्ति ॾींदई, उहो तुंहिंजो उद्धार कंदई। गौतम नारी श्राप बस उपल दे धर धीर, चरण कमल रज चाहत कृपा करो रघुबीर। विश्वामित्र भगवान राम के चएसि तो, हे राम, तव्हांजो इंतजार करे रही आहे, ये इंतजार करे रही आहे। ये गौतम स्त्री, गौतम जी नार श्राप बस, श्राप जे करे पत्थर जी देह धारण करे धीरज धरे वेठी आहे हेॾे टाइम खां। इन जे मथां कृपा कयो, तव्हां रघुबीर आहियो। वीरता अनेक प्रकार जी थींदी आहे, धर्मवीर, विद्यावीर, रघुवीर, युद्धवीर, दयावीर, दानवीर। राम में सब वीरता, हर प्रकार, शूरवीर, सब वीरताऊं राम में। त रघुवीर हाणे तो चए विश्वामित्र, रघुवीर अखर हींअर ई आयो आहे राम जे लाइ
त इहो नालो विश्वामित्र रखियो राम जो, रघुवीर। हिन जे मथां कृपा कयोसि। तॾहिं भगवान राम पंहिंजो पेर उन शिला पत्थर ते रखियो त छा थियो? पर सत पद पावन शोक न सावन, प्रगट भई तप पुंज सही, देखत रघुनायक जन सुखदायक, सन्मुख होए कर जोर रही, अति प्रेम अधीरा पुलक शरीरा, मुख नहीं आवे बचन कही, मुख नहीं आवे बचन कही, अति सै बड़ भागी चरणन लागी, जुगल नयन जल धार बही, जुगल नयन जल धार बही, पर सत पद पावन शोक न सावन, प्रगट भई तप कुंज सही, पर सत पद पावन शोक न सावन, प्रगट भई तप कुंज सही। पर सत स्पर्श कंदे ई उहा तपो मूर्ति अहिल्या प्रगट थी वई ऐं शोक रहित थी वई। पर सत पद पावन, वो पावन पैर स्पर्श थींदे ई शोक न सावन, शोक शोक दुख, शोक पाप जो फल आहे, अपराध जो पाप जो फल आहे शोक। वो शोक नाश थियो माना पाप भी नाश थियो। ऐं या पत्थर मां अहिल्या प्रगट थी वई, पत्थर हटी वियो, मल विक्षेप आवरण हटी वियो ऐं शुद्ध शुद्ध थी करे उहा अहिल्या प्रगट थी। देखत रघुनायक जन सुखदायक, सन्मुख होए कर जोर रही। राम के साम्हूं ॾिसी करे हथ जोड़े करे बीह रही। अति प्रेम अधीरा, प्रेम में भरजी वई। अहिड़ो प्रेम छो त राम हुन जे मथां कृपा कई। इहो प्रेम ॾिसी करे शरीर पुलकित थियण लॻो। मुख नहीं आवई बचन कही, अखर न पिया मिलनसि कि मां कीअं धन्यवाद ॾियां भगवान के। अति सह बड़ भागी चर नह लागी, जुगल नैन जलधार बही। अति सह बड़ भागी तुलसीदास तो लिखे, कुछ चई न सगी, बस राम जे चरणन ते मथो टेकाई। अखियुनि मां जल वही आयो, उन जल सां उन राम जी पेर धोता ऐं हिकु पुकार हिकु उस्तति करे थी। अचो असां हिन भॼन में चऊं, निसारी कयम तू दया कर धणी, मेहरबान दे कामया जीवनी। निसारी कयम तू दया कर धणी, मेहरबान दे कामया जीवनी। निसारी कयम तू दया कर धणी, मेहरबान दे कामया जीवनी।
सहारा, करे व्या किनारो कुर्ब करण वारा, उदामी वया हमेशा मुझो तू सहारो बणी, हमेशा मुझो तू सहारो बुधो आहे मूं तू तो सब कुछ जानी, बुधाए भला छामा कहड़ी कहानी, बुधो आहे मूं तू तो सब कुछ जानी, बुधाए भला छामा कहड़ी कहानी, मुझे हाल जी ॼाण तोखे घणी, मेहरबान दे का मेहर जी धणी, ठीक है, अच्छा गाया। त अहिल्या प्रार्थना थी करे भगवान राम जी अॻियां, धीरज मन कीना प्रभु कहूं चीना, रघुपति कृपा भगति पाई। ये उस्तति आहे हिन छंतन में जेका असां सवेल बि ॻाईसीं। इन छंत में अहिल्या चए थी, मुनि श्राप जो दीना अति भल कीना। चए थी उन मुनीअ मुंहिंजे घोट मूंखे श्राप ॾिनई, सुठो कयईं, इनखे भलो थी चए। त जीवन में कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए जंहिंमें तव्हांखे पहिरीं ख़राब लॻे त सोचिजो इन जे पुठियां को मुंहिंजो भलो त कोन्हे छिपियल। मुनि श्राप जो चए थी, अगरि श्राप न ॾे हा मुनि त जो मूंखे तव्हांजो दर्शन न थिए हा। मुनि श्राप जो दीना अति भल कीना, परम अनुग्रह में माना, देखेऊं भर लोचन हरि भव मोचन, इहे लाभ शंकर जाना। अज मां हरि परमात्मा जो दर्शन करे रही आहियां हिननि अखियुनि सां। इहो लाभ शिव खे ख़बर आहे, भगवान शिव खे ख़बर आहे कि इहा केॾी वॾी उपलब्धि आहे कि राम जो दर्शन साम्हूं थिए। ये अहिल्या थी चए त हे प्रभु तव्हां मुंहिंजे मथां कृपा कयव, हाणे मूंखे मोकल ॾियो। भगवान उनखे मोकल ॾिनी ऐं अहिल्या वई पंहिंजे पति लोक में। जो अति मन भावा सो बर पावा, गए पति लोक आनंद भरी। आनंद सां भरजी करे पति लोक में वई। तुलसीदास लिखे थो कि अहिड़ो प्रभु आहे श्री राम, जंहिंजी असां कथा ॿुधी रहिया आहियूं। दीननि ते कृपा करण वारो,
पतितन खे पावन करण वारो, अहिड़े भगवान खे छॾे करे असां ॿिए कंहिंजी शरण छो वठूं, असां अहिड़े खे छो न पकड़ियूं। अस पिर भूदीन बंधु हर कारण रहते दयाल, तुलसीदास सठते ही भज, छाड़ कपट जंजाल। जय 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 श्री राम। कपट छॾे करे अहिड़े भगवान जो भजन कयो, तुलसीदास तो चए। हाणे अॻिते हलिया। हो चले राम लक्ष्मण मुनि संगा, गए जहां जग पावनी गंगा। राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम जय जय राम। हलंदा अचन त गंगा नदी आई। गंगा नदी आई त ऋषिअ चई ॿियो हिते असां विहंदासीं। गंगा नदीअ जे किनारे ते ये पतित पावनी गंगा है। राम चयो तो सही चयव गुरुवर, मां जेॾी महिल खां अहिल्या स्त्रीअ जे मथे ते पेर रखी आयो आहियां न, मूंखे ॾाढी गिलानी पई थी थिए। राम तो चयो मूंखे अपराध भाव तो थिए, मां स्त्रीअ खे मथे ते पेर रखी कीअं तो सघां, पर उन जे बिना को उपाय बि कोन हो। त मां गंगा नदीअ में सनानु करे उहो अपराध धोअण चाहींदमि। ऋषि वेठो, राम लक्ष्मण भी वेठा। नदीअ जो पहिरीं दर्शन कबो आहे। गंगा नदी ॾिसण सां बि कुझु महसूस थींदो आहे, पवित्रता ईंदी आहे केवल ॾिसण सां। पोइ ॾिसी करे हथ में जल खणबो आहे, उन ई नदीअ जे जल सां ई नदीअ खे उहो पूजा कबी आहे। पोइ थोरो जल पीबो आहे, पोइ छंडो हणबो आहे, पोइ सनानु कबो आहे। त हिननि इहो सभु कयो। उहा गंगा नदी पावन पवित्र वहे थी। ऋषि विश्वामित्र खां राम पुछे तो कि भगवान गंगा नदीअ जी कथा ॿुधायो न। ॾिसो श्रोता उहो सुठो जेको पाण पुछे, पाण कथा ॿुधणु चाहे। चले राम लक्ष्मण मुनि संगा, गए जहां जग पावनी गंगा। हाणे विश्वामित्र उन्हनि खे गंगा नदीअ जी कथा तो ॿुधाए। माता हो गंगा माता, माता हो गंगा माता, माता हो गंगा माता, माता हो गंगा माता। हो गंगा मैया तुझी आहे महिमा अपार, सारे जगत जो तू त करी थी उद्धार, करी थी उद्धार। माता गंगा माता, माता गंगा माता। आहे पावन गंगा जल जो पानी, पवित्र आश
शिव जी कहानी, हीअ पवित्र आ शिव जी कहानी। वही निर्मल थी धार, करे सब जो उधार। सिक श्रद्धा सा प्यारा, कन था स्नान, कन था स्नान। भागीरथ आंधी शिव के पुकारे, लखन जीवन के माता तारे। करे जे को स्नान, खेत है जो कल्याण। भोलेनाथ थो तिन सा सहाय थिए, सहाय थिए माता, ओ गंगा माता, माता। मैया ओ गंगा मैया, मैया ओ गंगा मैया। देवी सुरेश्वरी भगवती, गंगे त्रिभुवन तारिणी, तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी। विमले मम मति रास्ताम, तब पद कमले। बोल गंगा मैया की जय, श्री गंगा धाम दरबार की जय। ये भी तो पंहिंजी गंगा धाम, गंगा ही तो है। तो गंगा नदी जी कथा तव्हांजी ॿुधल ई आहे। विश्वामित्र चयसि तो राम तुंहिंजे ई वंश सां संबंधित अथई कथा। राजा सगर केरो, तव्हांजे ई वंश जो, सूर्य वंश जो, सूर्य कुल जो। राजा सगर हिकु अश्वमेध यज्ञ कयो। इंद्र ॾिसो, इंद्र खे पंहिंजो डपु लॻो कि किथे मुंहिंजो इंद्र सिंहासन न खणी वञनि अश्वमेध यज्ञ करे। त यज्ञ जो घोड़ो चोरी करे अहिड़ी जॻह ते लिकाए आयो जिते पहुची न सघनि। पाताल में वञी करे कपिल मुनीअ जे आश्रम में। इंद्र जूं इहे हरकतूं ॾिसी करे इंद्र जो नुक़सान बि ॾाढो थियो आहे। न त वेद अगरि कोई पढ़े न, वेद उन में इंद्र जी उस्तति कई वई आहे। इंद्र जी ॾाढी महिमा आहे वेदन में, इंद्र जी, अग्नीअ जी, वरुण देवता जी। पर जीअं ई न इहे हरकतूं कयूं आहिनि इंद्र, त पोइ जॾहिं पुराण शास्त्र आया न, त इंद्र खे केवल देवताउनि जो राजा चयनि ऐं ब्रह्मा विष्णु महेश वॾा चया विया। हाणे घोड़ो लिकायईं उते। राजा सगर खे पुट हुआ 60,000। तव्हांखे सुठो न लॻे त 60 सम्झी हलो, अगरि हजम न थिएव त। 60 बि हजम न थिएव त पोइ अञा टाइम अथव श्रोता ठहण में, समय अथव अञा तव्हां श्रोता नथा थी सघो। उहे राजा सगर जा पुट घोड़े खे सॼी पृथ्वी ते ॻोल्हनि, कोन मिलियनि।
आख़िर पाताल में वया, उते ॾिठनि कपिल मुनीअ जो आश्रम। कपिल त अखियूं बंदि करे वेठो हो, घोड़ो ते ॿधल हो। उन्हनि छोकरनि अची घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो ऋषिअ खे, कपिल मुनीअ खे। कपिल मुनीअ खे डिस्टर्ब थियो, अखियूं खोलियईं। उन अखियुनि मां अग्नि निकिती, क्रोध अग्नि, जंहिं उन्हनि सभिनी पुटनि राजकुमारनि खे जलाए छॾियो, भस्म करे छॾियो। हाणे तव्हां कॾहिं सोचियो अथव इहा ॻाल्हि कि कंहिं संत खे क्रोध जल्दी छो ईंदो आहे? ईअं पालो पियो अथव कॾहिं? शायदि हाणे घटि पालो थो पए, छो त माण्हुनि संतनि वटि वञण ई छॾे ॾिनो आहे। जलेबियुनि ऐं ॿियनि पंथनि में पिया था वञनि जिते इन्हनि खे संत चयो वेंदो आहे, पर एक्चुअल जेके बुजुर्ग हूंदियूं उन्हनि जो पालो पियो हूंदो संतनि सां कि संत क्रोध केॾो कंदा हुआ। साईं हिरदाराम बि, असांजा बाबा बि ऐं ॿिया बि, ऐं तॾहिं मायूं ॿुधंदियूं बि हुयूं, हाणे थोड़ी ॿुधंदियूं। हाणे चवंदी मैं खुद भगवान, मैं खुद ब्रह्म हूं, मैं क्यों सुनूं किसी की। त जॾहिं तव्हां ॿुधियूं कोन्हनि ॻाल्हियूं त पोइ मां ॿुधायां वई छो कि छो क्रोध कंदा आहिनि। पर ॿुधायांव तो जिन ॻाल्हियूं खाधियूं हुजनि। ॾिसो छा थींदो आहे, संत अंतर्मुखी हूंदो आहे। हू दुनिया जे इन्हनि तव्हांजे कचहरियुनि खां परे किथे बि पंहिंजे स्थान ते वेठो हूंदो आहे, हिननि खां परे भॼणु चाहींदो आहे। तव्हां वटि कंहिंजी शादी आहे, हुनखे मतिलबु कान्हे, तव्हां छा कयव हुन संत खे मतिलबु कान्हे। हू वेठो आहे पंहिंजे दरबार में, आश्रम में या आस्थान ते, उते वेठो आहे, वरी अखियूं बंदि करे अगरि वेठो आहे। तव्हां वञी करे डिस्टर्ब कयोसि, तव्हांखे छा लॻंदो कि फालतू त वेठो आहे, छो त तव्हां फालतू आहियो। तव्हां चवंदा मां त एॾी बिज़ी आहियां, सॼो ॾींहुं मूंखे कम ई कम आहिनि, व्हाट्सअप बि हलाइणो पवंदो आहे, रोटी बि ठाहिणी पवंदी आहे, मुंहुं ॾियणो पवंदो आहे, ॿारनि खे स्कूल छॾे अचिणो पवंदो आहे, होमवर्क करायां, त थोरो टाइम मिलियो आहे वई आहियां संत ॾे, संत खे त कुझु कम ई कोन्हे। ईअं माण्हू सोचींदो आहे, संत त फालतू वेठो आहे। त पोइ जेॾी महिल डिस्टर्ब कंदो न कोई संत खे, त संत खे गुस्सो अचण ई खपे, अचणु खपे। जहिड़ी तरह तव्हांखे तॾहिं गुस्सो ईंदो आहे जॾहिं तव्हांजी लोभ ते कोई चोट करे, तव्हांजी संपत्ति कोई सिरकाए, तव्हांजा थोड़ा पैसा अगरि खिसकनि, हेॾां होॾां वञनि कंहिं वटि, त क्रोध ईंदो अथव न। हर कंहिंजो अलॻि अलॻि कारण आहे क्रोध अचण जो। कंहिंजे एटीट्यूड खे चोट लॻे त क्रोध अची वेंदो आहे, सच रुगो चओसि क्रोध। त संत खे क्रोध तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुनजो उहा मिठी शांती कोई भंग कंदो आहे। त हू वेठो पंहिंजे ध्यान में, हुनखे ख़बर ई न घोड़ो केरु ॿधी वियो कपिल मुनीअ खे। हे अची करे पंहिंजी बकवास करण लॻा संत खे कि चोर आहियो किथां जा, ढोंगी आहियो, अखियूं बंदि करे वेही रहिया आहियो, ॾिसो त सही, पाण में चवण लॻा। त हुनखे गुस्सो इन ते कोन आयो कि चोर था चवनि या ढोंगी था चवनि, मुंहिंजो आनंद इन्हनि खंडित कयो आहे, भैंसा मलेच्छ किथां जा। त पोइ भस्म करे छॾियईं। हाणे भस्म थिया त उन्हनि जी मुक्ति कोन थी। मुक्ति तॾहिं थींदी जॾहिं इहो चयो वियो, जॾहिं गंगा नदी अचे ऐं हिननि सभिनि जे मथां उहा गंगा नदी हले त उन्हनि जी मुक्ति थींदी। पोइ उन गंगा खे आणण जे लाइ घणेई राजा लॻा। सगर जो पुटु अंशुमान, वरी दिलीप उन्हनि जो पुटु, वरी असमंजस, ऐं पोइ भागीरथ। उन भागीरथ गंगा खे आंदो, शिव पंहिंजी जटाउनि में संभालियो, और गंगा नदी अॼु ॾींहं ताईं वहे पई थी ऐं सदाईं वहंदी रहंदी, कल्याण कंदी रहंदी। असांजे भारत जे लाइ गौरव जी ॻाल्हि आहे। कॾहिं हरिद्वार वञी ॾिसो, कॾहिं ॿियनि हंधि वञो जिते नदी आहे गंगा, त लॻंदव असांखे, पर माण्हुनि खे
अचे थोड़ी तो गंगा जो सनान करण माण्हुनि खे कोन ईंदो आहे कि ईअं सनान कंदा आहिनि ॼण वाटर पार्क आया हुजनि, स्विमिंग पूल में आया हुजनि ॼण, ऐं ईअं करे हली वेंदा आहिनि। त हिते कथा रखूं था पाण, गंगा नदीअ जो उन्हनि दर्शन कयो, उन जी कथा ॿुधी। तव्हां बि थोरी संक्षेप में ॿुधव गंगा नदीअ जी, गंगा धाम में वेही करे। हाणे अॻिते कथा असां ॿुधंदासीं।